तस्दीक थी है। खबर ठटे मां शेयर किया पिया जिते कोरोना सबब औरत फौत थी जंहिंजी नुंहं खे भी कोरोना की तस्दीक थी है। कोरोना विघे फौत थियल औरत की नुंहं खे कोरोना की तस्दीक थी है। ठटे मां इहा खबर अवां शेयर किया पिया। कोरोना विघे फौत थियल औरत की नुंहं खे कोरोना की तस्दीक थी है। खबर अवां शेयर किया पिया। ठटो मां जिते नाज़रीन कोरोना विघे फौत थी वियल औरत की नुंहं खे टेस्ट कई वई जॾहिं नुंहं जी टेस्ट पॉजिटिव आई है। ठटे मां इहा खबर अवां शेयर किया पिया। नाज़रीन कोरोना विघे फौत थियल औरत की नुंहं खे कोरोना की तस्दीक थी है। कोरोना विघे फौत थियल औरत की नुंहं खे कोरोना की तस्दीक थी है। ठटे मां इहा खबर अवां शेयर किया पिया। कोरोना विघे फौत थियल औरत की नुंहं खे कोरोना की तस्दीक थी है। ठटे मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी महबूब। जी इंतहा अफ़सोसनाक सूरत साम्हूं आई है जो ठटे में अमीर खानी सैयद जेके बिरादरी जे माण्हू आहिनि उन्हनि जे हिकु औरत जेका कराची जी अस्पताल में दाख़िल हुई उहा अॼु सुबुह कोरोना सबब उहा फोत थी वई। कोरोना जे ख़दशे सबब हुनजी एसओपी तदफीन वारी रसूम अदा कई वई। उन खां अॻु में हुनजी जेका तीमारदारी लाइ उनजा जेके ॿ पुट हुआ सिविल अस्पताल छटी जो सिविल सर्जन डॉक्टर सिकंदर शाह ऐं DHO डॉक्टर सफदर शाह उन्हनि जी कोरोना पॉजिटिव आई जेके होम आइसोलेशन में आहिनि। थोड़ी देर अॻु में रिपोर्ट आई है कोरोना के हवाले सां उनजी हिकु नुंहुं आहे जेका ख़ुदि उनजी तीमारदारी में हुई उनजी कोरोना पॉजिटिव टेस्ट आई है जंहिंखां पोइ उनखे बि होम आइसोलेशन कयो वियो आहे। उन खां अलावा उनजी हिकिड़ी धीउ आहे जेका ॿुधायो वञे थो त उनखे बि ख़दशो आहे जेको कोरोना जे हवाले सां उनजी टेस्ट वरिती वई आहे पर उनखे सिहत खाते जे SOP तहत उनखे सिहत खाते इंतज़ामिया होम आइसोलेशन करे छॾियो आहे। पर जेके कंफर्म केस आहिनि उनमें हिकु ई ख़ानदान सां तालुक रखंदड़ हिकु औरत फोत थियण खां पोइ टे जेके आहिनि ॿ पुट ऐं उनजी हिकु नुंहुं उहो उन्हनि जी कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण खां पोइ टिनी खे होम आइसोलेशन कयो वियो आहे। छत्तीस ज़िले अंदरि कोरोना जी केस जो तइदाद हाणे 13 थी चुको आहे। उन खां अॻु में 10 जेके केस आहिनि उहे नेगेटिव थियण खां पोइ उहे सत्यापित थी चुका आहिनि पर इहे 3 केस जेके आहिनि होम आइसोलेशन में आहिनि जॾहिं हिकु अञा वधीक इन ख़ानदान जी औरत जेको कोरोना में मुतासिर हुजण जो ख़दशो आहे। वॾी महिरबानी महबूब बिरोही तफ़सील ॾियण जे लाइ।